सिंध जे क़दीमी आसारनि मां टंडे मोहम्मद ख़ान जे सईदपुर वेझो जाबरू इलाइक़े में सुधेरण जो ठुल बि अहिड़ो तारीख़ी असासो आहे जंहिंखे हज़ारे सालनि जी तारीख़ पाण वटि महफ़ूज़ करे छॾियो आहे। सिध सुडेरण जे ठल भरिसां को शहरी इलाइक़ो पिणु बरसाती तबाहकारियुनि दरियाई ॿोड़ जे करे तबाही बर्बादी जो मंज़र जो ॾेख ॾिए थो, जंहिंमें सिध सुडेरण वारे हिन तारीख़ी ठल असासनि में तबाह थियल शहर जा केतिरा ई आसार पिणु ज़मीन में ग़र्क़ थियल आहिनि, जंहिंजो मथियों हिसो कंहिं शहर जे दॿिजी वञण जो अहिड़ो ॾेख पेश करे थो, जंहिं बाबति सिंध जे मुहक़िक़ तारीख़दान मशहूर फलकारो KTN न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त अंग्रेज़नि जे दौर में उहे अंग्रेज़ लिखनि था त कंहिं माण्हू राति जो खाट हणी विचां जेको सो हुनखे सोराख़ करे का शइ कढी वियो। थी सघे थो धन दौलत जो को लालची माण्हू हुजे जंहिं उनखे ॾिठो हुजे त बाबा हिते पूॼा जो मर्कज़ आहे, हिते का मिल्कियत को ख़ज़ानो पूरियल हुजे, उन उहा उते सुरंग हणी ऐं उन में पोइ उनखे छा मिलियो उहा का ख़बर कान्हे। सो तक़रीबन उहो ॿुध जी खाक जेका काहू जे दड़े मां मिली ओड़ी हितां न मिली सघी, छो त अॻे अंग्रेज़नि जे उन तहक़ीक़ अॻ में उते खाट लॻी चुको ऐं उन लिखियो त इहे शयूं जेके चए था चोरी थी वियूं। त हिन सुधीरनि जे ठुल जी तमामु वॾी हिकिड़ी तारीख़ी अहमियत आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो असांजो सकावत खातो आर्कियालॉजी खातो हिन ठुल खे सफ़ा विसारे चुका आहिनि। का हुनजी मालिकी कान्हे, का हुनजी चौकीदारी कोन्हे। उहो ठुल जेको आहे उहो हाणे बाक़ी को वञी निशान रहियो आहे। हाणे त वरी जेको कब्ज़ा ग्रुप आहे सॼो गंजो टकर जेको आहे उन ते वालार थी वई आहे ऐं उन वालार में गंजो जेको आहे उन जे लाइ गंजे टकर जे लाइ इहो मशहूरु आहे त गंजो फ़क़ीरनि जो मंजो, ओलियाहनि जो मंजो, दरवेशनि जो मंजो। त हिते तमामु वॾा जेके इल्मी मर्कज़ हुआ, तमामु वॾा ॾाढा माण्हू हुआ, उन्हनि जा तमामु वॾा यादगार आहिनि, पर हाणे उहे सभु वालार जे वर चढ़ियल आहिनि, उहे सभु शयूं ख़तमु थी थियनि। मूंखे यादि आहे त 2016 में जॾहिं मूं कोस्तान जी ते तहक़ीक़ात पे कई त उन वक़्त में मूंखे ख़बर पई त गारनि वारो ॻोठु जेको सो हिकिड़े गंजे टकर ते मौजूदु आहे। त आऊं मक़बरे शरीफ़ खां ओभर तरफ़ वियसि ऐं उते उहो मूं गारनि वारो ॻोठु ॾिठो ऐं उन गारनि वारे ॻोठ जी मूं फोटोग्राफी बि कई ऐं मूं पंहिंजे किताब में बि उनजो ज़िक्र ॾिनो आहे त क़दीम तरीन ॻोठ जॾहिं माण्हुनि अञा घर ठाहिण कोन अॼणु सिखिया हुआ त उन खां अॻु में जेके शुराती माण्हू जेके हुआ से हिन वणनि जे पोरनि या जबल जे गारनि में रहंदा हुआ, त उहा शुराती इंसानी तहज़ीब जो जेको मर्कज़ उहो हिते मक़बरे शरीफ़ जी भर में हो। ऐं पर मूंखे यादि आहे त 2016 में जॾहिं आउं उते मूं फोटोग्राफी पे कई, पंहिंजा कुझु नौजवान उथी वियोसि 14 पोड़ो माण्हू त मथे चढ़नि या फोटोग्राफी करण लाइ, त उते आर्मी जा माण्हू आया, आर्मी जी गाॾी आई। उन्हनि चयो बाबा तव्हां कहिड़ी फोटोग्राफी पिया करियो, छा आयो? असां चयो बाबा असां ते जेको सो क़दीम हिकिड़ो ॻोठु आहे गारनि वारो, असां हिन जी फोटोग्राफी पिया करियूं, पर तव्हांखे एतिराज़ु छो आहे? त उन्हनि चयो त असांजो घर में छावणियूं आहिनि, हीउ इलाइक़ो सॼो असांजी रेंज में अचे थो ऐं हिन में तव्हां जेको सो वधीक दस्तंदाज़ी न करियो। त हाणे उन वक़्त में 2016 में हाणे त तमामु घणी जेका सा वालार थी चुकी आहे ऐं जेको सुधीरनि जो ठुल जेको असांजी सिंध जो क़दीम तारीख़ी यादगार आहे उहो शायदि जेकॾहिं हुकूमत जो इहो रवैयो रहियो ऐं इहो वालार ईंदड़नि जो इहो रवैयो रहियो त पोइ शायदि किताबनि में परबोध को सुधीरनि जो ठुल हो। सिध सुडण वारे तारीख़ी आसारनि मां केतिरा ई क़दीम वक़्त जे ठिकर वारे थान में मटकनि, प्लेटनि, देगनि जा टुटल हिसा पुणबिन ऐं दड़े जे मथां पियल आहिनि, जिन जे का बि सार संभाल या खेनि कंहिं महफ़ूज़ हंधि म्यूज़ियम में रखण जो को बि बंदोबस्तु न कयो वियो आहे, जंहिं बाबति सिंधी अदब जे लेखक एज़म भट्टी KTN न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त डेरण जे ठुल जे नाले सां मशहूरु आहे ऐं फुडेरण जो ठुल के उनखे मौक़िक़ फुडेरण जो ठुल बि लिखंदा रहिया आहिनि। ऐं आउं सम्झां थो टंडे मोहम्मद ख़ान विले जो बल्कि फिंद जो क़दीम तरीन आसार आहे। फिंद में फुदेरण जे ठुल जे हिसाब सां वीरपुर ख़ासि में हिकिड़ो रुकन जो ठुल, मीर रुकण जो ठुल बि आहे ऐं हिन जी हिकिड़ी मुशाबत तारीख़ी तौर ते रही आहे। फुदेरण जो ठुल लॻभॻि आउं सम्झां थो 2200-2300 साल क़दीम आसार आहे, जंहिंजे लाइ असांजे मुख़्तलिफ़ मौक़िक़नि पोइ उहो हेनरी कज़न्स हुजे, भंडारकर हुजे
या रेवर्टी हुजे, रिचर्ड बर्टन इवन इफ ताईं जो तहक़ीक़ जे हवाले सां हिकिड़ी राति अची हिते बाक़ाइदे रहियो हो फुदेरण जे ठुल ते, हुन पंहिंजे लिखत में बि लिखियो आहे। ऐं चीन जो हिकिड़ो बहितरीनु फ्याह हेवन छांग उन फुदेरण जे ठुल ते हिकिड़ो तमामु बहितरीनु तारीख़ी तौर ते कमु कयो। ऐं दुनिया जा मुख़्तलिफ़ फ्याह जेके आहिनि मुख़्तलिफ़ दौरनि में इन ताईं जो अंग्रेज़नि जे दौरनि ताईं तमामु घणा फ्याह ईंदा वेंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि पंहिंजूं तहक़ीक़ी रिपोर्टूं ॾिनियूं जेके मुख़्तलिफ़ अख़बारनि मुख़्तलिफ़ तारीख़ी जेके असांजा किसा कहाणियूं आहिनि या क़दीम आसार आहिनि उन्हनि में बि उन्हनि जा अहवाल अची चुका आहिनि। फुदेरण जो ठुल हिन वक़्तु तने मोहम्मद खान विलेज जे तिलके बुलड़ी शाह करीम जी यूनियन काउंसिल सईदपुर जो जी देह पखड़ो आहे उन में मौजूदु आहे। ऐं हीअ क़दीम आसार जंहिंजे लाइ असांजा मुहक़िक़ ऐं तारीख़दान इन शइ ते इतफ़ाक़ कनि था। किन जो रायो हो त हीउ बनी इसराइल जे दौर जो हो, पर उन खां पोइ हेनरी कज़न्स, रिचर्ड बर्टन, भंडारकर इन्हनि सभिनी तहक़ीक़ुनि खे मिलाए हिकिड़ो जेको तत्व निकितो जंहिंमां अंदाज़ो इहो हो त इहो अशोका जे दौर जे लॻभॻि ऐं लॻभॻि 100 ईस्वी जेका हुई उन जे दौर जो ई क़दीम आसार आहे, जंहिंखे बि हिन वक़्तु 2300 सालनि जे लॻभॻि जो अरसो गुज़री चुको आहे। ऐं इन ठुल सां इन क़दीम आसार सां खोड़ सारियूं ॾंद कथाऊं, खोड़ सारियूं रवायतूं ऐं हथ जा घड़ियल किसा बि मनसूब आहिनि। जीअं असां वटि इन जो फुदेरनि जे हवाले सां आहे ऐं बादशाहनि जे हवाले सां हिकिड़ियूं अजीब कहाणियूं ऐं कहावतूं मशहूरु रहियूं आहिनि, पर असल में हीअ ॿुध जे दौर जो हिकिड़ो आसार आहे। ऐं दुनिया मां जॾहिं बि ॿुध जे दौर जा पोइलग जेके हुआ पंहिंजे इबादती फ़रीज़नि जे सिलसिले में निकिरंदा हुआ त उन्हनि जा हिकिड़ा इज्तिमा थींदा हुआ ऐं हिते भिक्षु ईंदा हुआ। भिक्षु जॾहिं हिते ईंदा हुआ त उन टाइम ते तारीख़ या किताब लिखनि था त हिकिड़ो आबाद शहर हो जिते बाक़ाइदे उन्हनि जी अदावत ठहियल हुई, उन्हनि जी रिहाइश जा बंदोबस्त थियल हूंदा हुआ ऐं हू जेके उन्हनि जा मज़हबी हवाले सां जेके उन्हनि जूं रस्मूं हूंदियूं उहे अदा थींदियूं हुयूं। अंग्रेज़ लेखकनि जे बिल्कुलु ते हिते हिकिड़ो डेगोबा पियल हूंदो जंहिंखे हू पंहिंजी हिकिड़ी इबादती फ़रीज़े तौरु उनजी पूॼा वग़ैरह कंदा हुआ। त इन क़िस्म जो हिकिड़ो तारीख़ी जेको असांखे अहवाल मिले थो फुदेरण जो ठुल जो त टने मोहम्मद खान विलेज जो हिकिड़ो क़दीम आसार आहे। ऐं उहो 1929 जे लॻभॻि जॾहिं हेनरी कज़न्स हिते आयो उन टाइम ते लिखियो त हिन जी 137 फुट ताईं हिकिड़ी ऊचाई हुई ऐं हिकिड़ो वॾो थलो ॿधल हूंदो जंहिंजी माप बि हुन में 200 फुट खां मथे ॾिनी आहे, किन मौक़िक़नि 400 फुट जे लॻभॻि ॾिनी आहे। ऐं ॿियनि मौक़िक़नि जे बिल्कुलु ई मेलनि ताईं पखिड़ियल हिकिड़ो आबाद शहर हो ऐं उन शहर खे वीरान ऐं बर्बाद तारीख़ जे मुख़्तलिफ़ जबरनि मां गुज़रंदे हिन वक़्तु इंतिहाई ख़स्ता हालत में पहुची वियो आहे। 80 जे दहाके जे लॻभॻि त हिते बाक़ाइदे पकियुनि फिरुनि जा थला मौजूदु हूंदा जेके अफ़सोस सां ईअं चई सघिजे थो त असांजे माण्हुनि उहे पटे खणी वञी पंहिंजे घरनि में रखिया। ईअं आहिस्ते आहिस्ते उहो ठुल जेको हो जंहिंखे हिकिड़ो अलॻि उहो ठुल जेको आहे कची मिटी जो हिकिड़ो ठहियलु आहे स्टोपाए जे स्टाइल ते, पर उनखे पकियुनि फिरुनि जो हिकिड़ो तह ॾिनल हूंदो जेके फिरूं असांजा माण्हू पटे खणी विया उन्हनि वञी पंहिंजा घर ठाहिराया। सो उन सॼी सूरत हाल में जी सॼी सिंध जे क़दीम आसारनि सां वेधन थींदी रही आहे। फुदेरनि जे ठुल सां बि ईअं थियो आहे ऐं फुदेरनि जे ठुल खे हिकिड़े वॾे अरसे खां वठी लावारसी जे करे ऐं इंतिज़ामी लापरवाही जे करे असांजा जेके आर्कियोलॉजी या आसार क़दीमा जा खाता आहिनि उन्हनि जी मुसलसल लापरवाही जे करे हाणे उन कंडीशन खे अची पहुतो आहे। तव्हां सम्झां थो 5-10 सालनि खां पोइ शायदि जेके असां वटि मौसमी तब्दीलियूं आहिनि शायदि ई उनजो को वजूदु रहे ऐं ईअं ई जी सिंध जा कई आसार अणगणिया आसार जेके आहिनि पंहिंजे वजूद मिटाए वेही रहिया आहिनि। ऐं मौजूदा वक़्त में जॾहिं सिंध हाई कोर्ट क़दीम आसारनि जे हवाले सां क़दम खयो त 2020 में हिकिड़ी आसार क़दीमा विले कमेटी बि ठही हुई जेका जंहिंजो कन्वीनर डिप्टी कमिश्नर हो उन वक़्त जो ऐं आउं ख़ुदि उन आसार कमेटी जो मेंबर बि हुउसि। उते असांजी हिकिड़ी मीटिंग थी जंहिंमें इन ठुल जे बचाव जे लाइ उनजी हिफ़ाज़त जे लाइ हिनखे वधीक सियाहत जे हवाले सां लाभाइतो बणाइण लाइ हिकिड़ियूं सिफ़ारिशूं मरतब थियूं जेके आर्कियोलॉजी खाते खे मोकिलियूं बि हुयूं, पर उहो जीअं असां रूमी तौर ते थींदो रहियो आहे ऐं उहा ई रवायत जीअं जो तीअं बरक़रार रही। 2020 खां 24 ताईं 4 साल गुज़रिया पर का बि पहल कोन थी सघी। मौजूदा वक़्त में वक़्तनि बे वक़्तनि उते जे मक़ामी माण्हुनि खां वठी असांजो जेको भोतार को कल्चर आहे उहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जे ज़ाती ॾढ ते पंहिंजे ज़ाती असर रसूख़ ते उतां ठीका ॾींदा रहिया आहिनि, मिटी माण्हू खणंदा रहिया आहिनि ऐं अहिड़े
क़िस्म जी घोड़ा घोड़ा मुफ़लफ़िल मीडिया ते सोशल मीडिया ते बि थींदी रही आहे। मूं हिन जे बारे में खोड़ सारो लिखियो बि आहे। वेझड़ाई वारनि कुझु ॾींहंनि में हाणे हुते कुझु माण्हुनि अची मशीनूं लाथियूं आहिनि ऐं हिकिड़ो वाह जी खोटाई जो को सिलसिलो जारी आहे। उन खां पहिरीं मिटी जी खोटाई करे सॼे उन आसार जी ॿेड़ी ॿोड़ी हुई, हाणे वरी उते मशीन अची लथी आहे। त आउं सम्झां थो इहो जेको सिलसिलो आहे या जेका रवायत आहे उहा असांजे आसार क़दीमा जे मुख़्तलिफ़ जेके बि क़दीम आसार उन्हनि सां ईअं ई थींदो रहियो आहे ऐं इहा पहल इहे रवायतूं जेकॾहिं जारी रहियूं त असां पंहिंजे क़दीम आसारनि जा पाण दुश्मन बणिजी उनखे ख़तमु कंदा वेंदासीं। इन करे आउं सम्झां थो त असांजो आर्कियालॉजिकल खातो विलई इंतिज़ामिया तोड़े जेके बाइख़्तियारियूं आहिनि उहे फौरी तौर ते तहरीक वठनि ऐं सिंध जे न बल्कि आउं सम्झां थो त हीअ असांजी सॼी दुनिया में हिकिड़ो जेको मशहूरु क़दीम आसार रहियो आहे जंहिंजी 2200-2300 साल खां मथे जी तारीख़ हुजे, उनखे बचाइण जे लाइ के तकड़ा उपाउ वठणु खपनि। उनजी हिफ़ाज़त कई वञे, उनखे चौदीवारी ॾियारे, उनजी रिन्यूएशन सां गॾोगॾु हिकिड़ी सियाहती हवाले सां हिकिड़ी बहितरीनु पॉइंट थी सघे थी। सॼी दुनिया सियाहत टूरिज़म जे हवाले सां कमाए पई। असां पंहिंजा जेके सियाहती सक़ाफ़ती तारीख़ी माॻ आहिनि उन्हनि खे पंहिंजे हथ सां उन्हनि जो बेड़ो ॿोड़े उन्हनि खे तबाही बर्बादु करे रहिया आहियूं। तंहिं करे आर्कियालॉजी खाते खां वठी डिप्टी कमिश्नर टनो मोहम्मद ख़ान ताईं जेके बि अख़्तियारियूं आहिनि उहे फौरी तहरीक वठनि ऐं हिन क़दीम आसार खे बचाइण जे लाइ तकड़ा वधि में वधि उपाउ वठनि त जीअं हीअ असांजो क़दीम आसार वधि खां वधि जेतिरो मुमकिन थी सघे उहो बची सघे ऐं असांजी हिकिड़ी तारीख़ बि ज़िंदा रहे। सुध सुधरण वारे हिन तारीख़ी आसारनि में हिकु दहियल अहिड़ो आसार मौजूदु आहे जंहिंमें को वाह दॿिजी वञण जो पिणु ॾेख ॾिए थो, जंहिंजे आसारनि बाबति तारीख़दान हकीम मोहम्मद यूसुफ खत्री केटीने सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त आउं असल में सैदपुर जो ई रहवासी आहियां, इन करे ठुल जे बारे में जेका बुनियादी मालूमात मूंखे तमामु घणी आहे ऐं इन लाइ असांजा वॾा इहो ई चवंदा हुआ त हीउ जेको आहे सुॾ सुॾेरण जो ठुल आहे, पर पोइ उन खां पोइ किताबनि में जेको आहे सो ॾे न हुअण जे करे वरी सुध अची वियो, इन करे सुधेरण जो जेको आहे ठुल हींअर सॾिजे थो। इन लाइ तमामु क़दीम तारीख़ी आहे त इन जी जंहिं मोहिंजे दड़ो जी खोटाई थी हुई उन सां गॾु जेको आहे मार्शल जेको आहे सो उन जी खोटाई हिते बि कराई वई हुई ऐं उन मां इहो साबित थियो त हीउ ॿुध मत जे दौर जो जेको आहे सो आसार क़दीमा आहे ऐं हिते बाक़ाइदे जॻहियूं बि ठहियलु हुयूं जंहिंमें जेके सिरूं निकितियूं, जेके उते जा रहवासी जेके गोपांग आहिनि उहे सिरूं खणी उन्हनि मां जॻहि ठाहियूं। हीउ रुॻो ठुल न आहे पर पासे खां हिकिड़ो मुदफ़ून शहर हो जेको दरियापत थियो, जंहिंजी रिपोर्ट जेका आहे सा घटि में घटि 80 सुफ़नि जी जेका आहे सा सिंधी अदबी बोर्ड जे हिकु किताब में मौजूदु आहे ऐं मूं पंहिंजे किताब इनसाइक्लोपीडिया ऑफ टंडो मोहम्मद ख़ान में घटि में घटि 20 सुफ़नि ते जेको आहे सुध सुॾेरण जे बारे में मुकमल मालूमात ॾिनी आहे ऐं हिन जे इब्तिदाई मालूमात में जेको आहे माण्हुनि जो इहो नुक़्तो निगाह हो त जीअं त हीउ 2000 साल पुराणो आहे ऐं हिन में जेको आहे दौलत हेठि दफ़न थियल आहे। छो हिंदू माण्हू जेको आहे सो मंदरनि में हेठि दौलत दफ़न कंदा हुआ त माण्हुनि हिन खे खोटणु शुरू कयो। उन खोटाई में तजुब जी ॻाल्हि इहा आहे त असांजो सिंध जो पुराणो बादशाह यानी मीर ग़ुलाम अली उन बि जेका आहे हिन दौलत लाइ खोटाई कराई, जंहिंजो नतीजो इहो निकितो जो हिन जा 3 हिसा जेके आहिनि से ख़राबु थी विया, बाक़ी चोथों हिसो रखियो जेको बि हाणे टुटण जी हद ताईं आहे ऐं हिन जी का बि जेका आहे सा सिंध सरकार तरफ़ां हुनखे महफ़ूज़ करण जो को बि तरीक़ेकार कोन्हे ऐं उते जा सैयद इन ई आसिरे में आहिनि त इहो ठुल किरे त जीअं असीं हिनखे वरी सिधो करे हिन ते जेको आहे ज़मीनूं आबाद करियूं। इन करे असांजी जेका आहे सा मीडिया जे थ्रू हीअ जेका आहे इस्तदा आहे त हिनखे जेको आहे सो सिंध आर्कियालॉजी वारनि खे जेको आहे सो मुतहरिक कयो वञे त जीअं हिते को बि चौकीदार रखी ऐं हिन जी जेको आहे सो हिनखे महफ़ूज़ कनि, न त हीअ असांजो कम अज़ कम बि 2400 साल पुराणो जेको आहे सो स्टॉप आहे जेको आहे ख़तमु थी वेंदो ऐं पोइ रुॻो असां ईअं ई किताबनि में पढ़ंदासीं त कंहिं ज़माने में अहिड़ो ठुल हिते असां वटि मौजूदु हो जंहिंजी असां का बि आबियारी कान कई। सुध सुॾण वारे तारीख़ी असासनि में केतिरा ई अणलब अहिड़ा हीरा मोती पिणु हिन ठुल जे दड़े मां मिलण जी ॾंद कथाऊं बि मौजूदु आहिनि, जंहिं बाबति सिंधी ॿोली जे शाइर अदीब निसार अहमद नास केटीने सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त ग्रेटर हिकिड़ी अंग्रेज़नि जे दौर में हिकिड़ी अख़बार छपबी हुई, उन में पढ़ियमि ख़बर पई त हीअ आसार क़दीमा जो हिकिड़ो को तारीख़ी मुजस्मो आहे, स्ट्रूप आहे ऐं सुधेरण जो किलो ॾंद कथा आहे त सुधेरण नेरून बादशाह जो भाइटो आहे। नेरून कोट जंहिंसां हैदराबाद शहर जो पहिरियों नालो नेरून हो, नेरून कोट उन मां पोइ हैदराबाद थियो, त उन नेरून जो जेको भाइटो सुधेरण नौजवान हो, ख़ूबसूरत हो, उन हिकिड़ो दफ़ो ज़नान खाने में हलियो वियो त नेरून जी जेका घरवारी माना सुधेरण जी जेका चाची
सुधेरण जी सूंहं खे ॾिसी उन ते मोहत थी पई ऐं जल्दी चाहियईं त वला आलम कूड़ो या सचो जेको मूं किताबनि में पढ़ियो आहे फौरी चाहियईं त हिन सां रग़बत रखां, हिन सां सोहबत रखां। पर ही जीअं त हलाली बचो हो, सिंध धरतीअ जो पुटु हो, हुन चयो त आउं ईअं त नथो करे सघां। नेठि हुन नेरुनि खे चयो पंहिंजी घरवारी त हीउ जेको किन्नू छोकिरो आहे ऐं हिन खे माराए, त हुन माराइण जी कई। ही वीचारो भॼी इन ई जॻह ते जिते इहो स्टूप आहे सुधेरण जो ठुल, हितां टंडे मोहम्मद खान खां 7 किलोमीटर अॻियां सैदपुर खां अॻियां इहो सैदपुर जो जेको टकर आहे सो गंजे टकर जो सिलसिलो असीं उनखे नथा चई सघूं, छो त गंजो टकर फुलेली हुन पासे खां उन जो सिलसिलो शुरू थिए थो। ही सैदपुर जो जेको टकर आहे उन सां मिलंदड़ जुलंदड़ आहे इहो ठुल ऐं पहाड़ी जे मथां आहे। तव्हां ॾिसंदा त कचो आहे ऐं अञा बि उन ख़्याल जो पंहिंजी पंहिंजी सोच आहे। तारीख़दान छा था चवनि, आसार क़दीमा वारा छा था चवनि, आसार क़दीमा वारा लाज़मी मूंखां वधीक ॼाणू आहे, हुननि जो कमु ई इहो आहे त इहो जेको आसार क़दीमा जी खोज करणु। उहे चवनि था त इहो उन वक़्त जा जेके ॿुध मज़हब जा माण्हू हूंदा हुआ उन्हनि जो को इबादत गाह आहे, हिते माण्हुनि जी चुखियायूं बि चढ़ंदियूं हुयूं ऐं हिते माण्हुनि खे साड़ींदा बि हुआ पंहिंजे मज़हब मुताबिक़। सो सुधेरण जॾहिं हिते आयो, अची पोइ हिते वफ़ात बि कई ऐं उन हवाले सां उनजो नालो सुधेरण पइजी वियो ठुल। ऐं मूंखे इहो अफ़सोस थो थिए त हेॾो वॾो तारीख़ी जेको माग मकान आहे असांजी सिंध धरतीअ जो ऐं असांजे टंडे मोहम्मद खान ज़िले सां तालुक़ु रखंदड़ आहे, उन जी सार संभाल हिते जा जेके मक़ामी माण्हू अणपढ़ियल जाहिल ॼठ उन्हनि जे ज़हन में इहो आहे त जिते बि थला हूंदा आहिनि, जिते बि दड़ा हूंदा आहिनि, उते ई को सोन निकिरंदो, उते ई को चांदी निकिरंदो ऐं उन्हनि खे उते ई उहे अजीबो ग़रीब शयूं तारीख़ी मिलियूं बि। को काशान मज़हब हो, उन दौर जा जेके सिका बि उन्हनि खे मिलिया ऐं नतीजे तौरु तव्हां हेॾे वॾे जेकॾहिं तारीख़ी आहे बकोल असांजे आर्कियोलॉजी जे माहिरनि जे त इलाही तारीख़ी आहे त इन जी सार संभाल असांजे मुल्क जे असांजे सिंध जे जेके बि वाली हुकुमरान उन्हनि कान लधी, नतीजे में हू किरण जे वेझो आहे। ऐं गवर्नमेंट खे पुरज़ोर, ख़ासि करे सिंध गवर्नमेंट खे पुरज़ोर गुज़ारिश कंदुसि, मुतालबो कंदुसि त बराए महिरबानी सॼी दुनिया में जिते जिते बि जेके तारीख़ी ॻाल्हियूं आहिनि, माग मका आहिनि, उन्हनि जी उहे हिफ़ाज़त कंदा आहिनि। उन्हनि जे मथां हिकिड़े क़िस्म जी हिकिड़ो पड़ विझी छॾींदा आहिनि उनखे मज़बूत करण लाइ, जीअं उहो पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी तहज़ीब, पंहिंजा आसार क़दीमा दुनिया वारनि खे ॾेखारे सघनि त असांजी हीअ धरती केतिरी पुराणी आहे। पर अफ़सोस सां वरी बि चवणो थो पए त असांजी सिंध गवर्नमेंट इन सिलसिले में ऐं डिस्ट्रिक्ट टंडो मोहम्मद खान जी इंतिज़ामिया इन सिलसिले में को क़दम कोन वरितो आहे उनखे महफ़ूज़ करण लाइ। ऐं सुधेरण जो ठल जेकॾहिं महफ़ूज़ हूंदो त असांजी त जेका हाणे जेका बि ज़िंदगी आहे केतिरी रही आहे, पर असांजो जेको ईंदड़ मुस्तक़बिल आहे असांखे त थोरी घणी ख़बर आहे। असीं थोरो घणो किताबनि में असां जेको इहो वरितो आहे ऐं उन में इनखे पढ़ियो आहे, सम्झो आहे त इहो वाक़ई तारीख़ी शइ आहे, पर ईंदड़ मुस्तक़बिल रुगो मोबाइलनि में पूरो आहे। उन्हनि खे असांजे तारीख़ सां को वास्तो कोन्हे, असांजे अदब सां को वास्तो कोन्हे, असांजे इल्म सां को वास्तो कोन्हे। त सुभाणे थी सघे थो त इन सुधेरण जे ठुल खे विसारे छॾीनि ऐं जेको कंहिं वक़्त में चवनि था त 30-35 फुट मथे हो सो अची अची के 5-10 फुटनि खां बि हेठि अची बीठो आहे ऐं सफ़ा भुरी भस्म थी चुको आहे। इन खे जेकॾहिं अञा बि जेकॾहिं पुराणा हिन जा तस्वीरूं कढी ठाहे हिन खे वरी बि नए सिरे खां तामीर करे हिन ते हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्मनि जो जेको आहे हिकिड़ो माण्हू बि विहारे छॾीनि ऐं हिन खे जेको आहे आम पब्लिक लाइ बि आसार क़दीमा तौरु मशहूरु कनि ऐं दुनिया वारनि खे बि ॿुधाइनि त असीं सिंधी मोहन जे दड़े खां बि अॻियां जी हिकिड़ी तहज़ीब रखूं था, सकाफ़त रखूं था। असांजा जेके बि आसार क़दीमा आहिनि उहे तारीख़ में अमर आहिनि ऐं अमर रहंदा। सिंध सुधरण जे तारीख़ी असासनि में हिन हज़ारे सालनि जी तारीख़ जा सिंध जे क़दीम तारीख़ी किताबनि, सिंध जे तारीख़ अता मोहम्मद भरमूर जे तर्जुमे कयल किताबनि में पिणु वॾो ज़िक्र शामिल आहे।
त वरी सिंध जे केतिरनि ई तारीख़दाननि पंहिंजे तारीख़ी आसारनि क़दीम सिंध जी तारीख़ किताबनि में पिणु सुधरण वारे ठुल नाले सां उन जो ज़िक्र शामिल आहे त वरी हैदराबाद वारे तारीख़ी किताब में हुसैन बादशाह जे कलमी पोरे जे पुणे हिन ठुल जे हिकु अगल ज़िक्र कयल आहे। सिंध ॾुखियल माथिरी वारे किताब में पिणु हिन तमामु घणो ज़िक्र शामिल आहे, पर हिन तारीख़ी असासनि बाबति हीउ ठल पंहिंजे वेकर में 20 फुट ऐं ऊचाई 137 फुट हुजण बाबति अलॻि अलॻि अकथा पिणु कई वई आहे। अंग्रेज़नि वारे दौर में हिन जे खोटाई बाबति अंग्रेज़ तारीख़दाननि उन जी केतिरी तहक़ीक़ी कई जेका पिणु तारीख़ी किताबनि में अंदरि महफ़ूज़ थियल तारीख़ आहे, पर उन जे ढही वियल शहर जे केतिरे वेकर आहे, केतिरा एकड़ उन में शामिल आहिनि जंहिंजो को बि काथो न लॻायो वियो आहे। सिंध जे आसार क़दीमा 10 एकड़ ते मुश्तमिल ढहियल दॿिजी वियल आसारनि जो काणेठो ॼाणाए सिर्फ़ु हिकु तख़्ती हणी छॾी आहे, जंहिंमें ठण जे भरिसां तेल निकिरण जे करे उनखे तमामु वॾो नुक़सानु रसियो त वरी उन भरिसां पिणु शरपसनि तरफ़ां तमामु घणो नुक़सानु रसायो वियो, जंहिंजे क़दीम आसारनि तोड़े टनवर खान जे ज़िले इंतिज़ामिया को बि नोटिस न वरितो आहे, जंहिं बाबति नई टही जी अदीबा हिना ज़हरा KTN न्यूज़ सां पंहिंजा वीचार वञींदे चयो आहे त सुध सुधण तारीख़ी असासो आहे जेके हज़ारे साल असांजे किताबनि में बि जो ज़िक्र आहे, जेको टन्नू मुहम्मद खान जे लाइ हिकु असांजे लाइ फ़ख्र या जी ॻाल्हि आहे, पर सुध सुधण जी का मतिलबु हिन जेको तारीख़ी असासो आहे का सार संभाल न लधी वई आहे, त जीअं असां सिंध वारनि खे रिक्वेस्ट कयूं, सिंध गवर्नमेंट खे जेके आर्कियोलॉजी डिपार्टमेंट्स आहिनि असां उन्हनि खे रिक्वेस्ट कयूं था त हीअ अचु त हिननि खे मतिलबु असांजे लाइ हिकु बेहसी आहे त ऐं हुनजी सार संभाल लधी वञे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध जे हिन तारीख़ी असास खे अञा बि वधीक तबाही खां बचाइण लाइ आसार क़दीम जे खाते जे अमलदारनि खे सिर्फ़ु नाले में सुध सुधण जे ठल जो बोर्ड लॻाए छॾण ताईं पाण खे महदूद करण बजाए हिन तारीख़ी असास खे नुक़सान खां बचाइण लाइ अमली उपाउ वठी हिन क़दीम आसारनि खे महफ़ूज़ करण लाइ चार दीवारी सां गॾु हिकु म्यूज़ियम तइमीर कराइण जो बंदोबस्तु करणु घुरिजे। कैमरामैन ख़ादिम जिस्कण सां गॾु ग़ुलाम नबी कीरियो, KTN न्यूज़, टंडो मोहम्मद ख़ान।